नाज़िम, मलीर क्रिकेट डेवलपमेंट एसोसिएशन पारां दुंबा ॻोठ जे जीलानी स्टेडियम में क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद थियो, जंहिं जे फाइनल मैच AQ अकेडमी खटे वरिती आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था सरवर मेमर जी हिन रिपोर्ट में। पारा मलीर में गुज़िर 2 महीननि खां जारी क्रिकेट जो टूर्नामेंट फाइनल मैच अॼु जीलानी स्पोर्ट ग्राउंड में अल कासुम AQ अकेडमी के दरमियान खेडियो वियो आहे, जंहिंमें 7 मुक़ाबले खां पोइ AQ अकेडमी जेका आहे उन अल कासुम जेका टीम आहे उनखे शिखर ॾेई चैंपियन ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती आहे। इन मौक़े ते असां मौजूदु हितां जी इंतज़ामिया ऐं आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त मैं आज बहुत खुश हूँ, वापस मुझे मुर्तज़ा भाई ने, सुलेमान भाई, कमर भाई ने बुलाया है और आज फिर मैं ये फाइनल मैच देख रहा हूँ और मैं ये देख रहा हूँ कि इन बच्चों में इतना एंथुजियाज्म है, इतना टैलेंट है कि ये इंशाल्लाह ताला इनको मज़ीद थोड़ी डायरेक्शन मिले तो ये क्लब क्रिकेट और इंशाल्लाह आगे फिर पाकिस्तान क्रिकेट का हिस्सा बनेंगे। सब खां पहिरीं असांजे बहराड़ी में ख़ासि तौर स्पोर्ट्स के हवाले से तकरीबन असी इलाही पहुंचे आहियूं। मलीर जा यंगस्टर उनके सलाम तो पेश करियां तो उन इन वक्त स्पोर्ट्स के हिकिड़े वॾे लेवल ते खयो आहे, जंहिंमें सुठा सुठा रांदीगर पैदा किया हुआ है। इन खां वधीक खुशी की ॻाल्हि इहा आहे त हिन वक्त 4 प्लेयर असांजा PSL में भी खया विया आहिनि। उम्मीद तो करियां त जेकॾहिं सरकारी सरपरस्ती असां ते रही, असांजा लोकल हिते जा जेकी नुमाइंदा आहिनि, जेके असांजा MP MLAs आहिनि, उन्हनि जी अगरि शौक़ु रहियो तवज्जो हेॾां अची वई त इंशाअल्लाह उहो ॾींहुं दूर आहे जॾहिं पाकिस्तान क्रिकेट टीम में असां मलीर जा छोकिरा खणिबा। मलीर जो लीग माशाल्लाह बेहतरीन हिते CEO इरफान वाहिद जे अची हिते असांजो हौसला अफ़ज़ाई कई असांजे नौजवाननि जी, ऐं बेहतरीन ॾाढो मज़ो असांखे अची रहियो आहे। हे प्लेयर जेके असीं ॾिसूं वञी रांदि ईअं लॻे तो इंटरनेशनल लेवल जा प्लेयर आहिनि। आज का ये फाइनल है और हमारी टीम काफ़ी माशाल्लाह पूरे टूर्नामेंट में अच्छी परफॉर्मेंस की है और आज भी काफ़ी दूर दूर से हमारी टीम में लड़के हैं और सामने वाली टीम में भी काफ़ी दूर दूर से लड़के हैं। माशाल्लाह टूर्नामेंट बड़ा अच्छा है। ऐसे टूर्नामेंट होते रहें क्योंकि यंगस्टर्स कहाँ जाएंगे, यकीनन इलाके में कोई अच्छे टूर्नामेंट होंगे तो वो सीख के फिर आगे पाकिस्तान के लिए परफॉर्म करेंगे। इसके अलावा माशाल्लाह इस टूर्नामेंट की बात करी जाए तो माशाल्लाह बहुत अच्छा टूर्नामेंट चल रहा है अभी तक। जीअं त अवां ॾिसो पिया मलीर जे अंदर क्रिकेट, मलीर बहराड़ी जे अंदर काफ़ी सारी क्रिकेट खेॾी वेंदी आहे, उहा कडाब खां वठी इब्राहिम हैदरी ताईं। पर अवां ॾिसो स्पोर्ट जे हवाले सां फुटबॉल जा काफ़ी सारा स्टेडियम्स आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं मलीर जे बहराड़ीअ में जंहिंमें कडाब टाउन जा उहे बैकवर्ड एरियाज़, उन्हनि में अञा ताईं हार्ड बॉल जो को स्टेडियम कोन्हे जीअं असांजा यंगस्टर्स उहे निकिरनि अॻियां अकेडमी लेवल ते वञनि ऐं असांजा PSL लेवल ते वञनि। जीअं कुर्बान बुरोई उहो हिकिड़ो प्लेयर अॻियां हुन बिड में हो, पर असीं चऊं था त अहिड़ा 100 प्लेयर निकिरनि, पर उन लाइ करे गवर्नमेंट खां असीं इल्तिजा था करियूं त अहिड़ियूं फैसिलिटियूं मुहैया कनि जीअं हिन माहौल खे, हिन मुआशरे खे असीं ॿियनि तबाहियुनि खां बचाए सघूं। ज़िले जो सभ खां वॾो इवेंट आहे जेको हिन वक़्तु जिन जो फाइनल खेॾियो पियो वञे। MCD सुपर लीग अलहमदिल्ला असांजो आगाज़ तक़रीबन 3 महीना पहिरीं थियो, पोइ कुझु बरसाति वग़ैरह जे करे कुझु मैच असांजा थोरो मुतासिर थी विया हुआ। 3 खां 4 ग्राउंडनि ते हिन जा तक़रीबन राउंड मैच खेॾिया। टोटल 23 टीमूं हुननि में हिसो वरितो, जंहिंमें पूरे मलीर जा जंहिं लेवल ते PSL पाकिस्तान सुपर लीग हले उन लेवल जो ही असांजो इवेंट आहे, जंहिंमें जेको सो अलहमदिल्ला पूरे ज़िले मलीर जा बहितरीन क्रिकेटर हिन में शामिल हुआ ऐं अलहमदिल्ला हिकु बहितरीन इवेंट आहे जे इख़्तिताम ते वञे पियो। तमामु वॾियूं जेको सो हिन में टीमूं शामिल हुयूं, वॾा प्लेयर शामिल आहे। अलहमदिल्ला 4 ग्राउंड जंहिंमें असांजो मेमण ॻोठ जो ग्राउंड ऐं डोरी ॻोठ जो ग्राउंड ऐं दंबागो जो ग्राउंड, हुन सां गॾोगॾु नाइट में बि हिन असांजा लीग जा असां मैच कराया। बहरिया टाउन जे अंदरि असांजो हुननि जी टीम शहीद दानियाल जे नाले सां एंट्री थी। MCD जे हवाले सां ज़रूरु चवंदो आहे त MCD जो वजूद असां 4 साल खां MCD जे प्लेटफॉर्म ते कमु करे रहिया आहियूं ऐं 4 साल खां असां जॾहिं MCD जो वजूद रखियो त असांजा 2-3 अहिड़ा मेन एम इशूज़ हुआ जंहिं ते असांखे इहो कमु करणो हो। एज ए सरपरस्त आला MCD मलीर क्रिकेट डेवलपमेंट एसोसिएशन के हवाले से इहो असांजो बुनियाद तकरीबन अॼु खां तकरीबन 6 साल थी वियो आहे। अॼु असांजो हुनजो ॾियारो पाए पहिरें जनवरी ते असांजो हुनजो बाक़ाइदा बुनियाद रखियो MCD जो। असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त मलीर में क्रिकेट जे जेके ग्राउंड आहिनि उनखे आबाद करणु। अलहमदिल्ला असांजे 6 साल जे अंदरि असां अलहमदिल्ला हर साल चैंपियन ट्रॉफी बुलाईंदा आहियूं। उनखां अलावा हर 3-4 महीननि में असां नंढा नंढा टूर्नामेंट बि इनेकाद कंदा आहियूं। PSL जे ज़रिए कुझु नंढियूं टूर्नामेंट बि असांजे जेके टीम में जेके असांजा मेंबर आहिनि टीम जा उहे पंहिंजे हिसाब सां इनफरादी तौर ते टूर्नामेंट हलाईंदा आहिनि। पर अलहमदिल्ला असीं सम्झूं था त असांजे हिन MCD जे दौरान में 10 खां 12 टूर्नामेंट मेगा इवेंट थी चुका आहिनि। अॼु उन्हनि जो बि
हिकिड़ो इहो आहे जंहिंजो अॼु असां फाइनल थियणो पियो वञे। करगो भाई को भी बता रहा हूँ कि इंशाल्लाह ताला जो जीएफएस से कॉपरेशन होगी इंटरनेशनल प्लेयर्स के हवाले से हम इंशाल्लाह यहाँ लेकर जरूर आएंगे, या कोशिश करूंगा। शाहिद भाई तो अब सेलेक्टर हो गए, नहीं तो जरूर उनको ले आते। यूनुस खान, कैमरामैन अब्दुल कादिर सां गॾु सरो मेमन, मुराद मेमन, कराची।